जी थजो पीअण छॾे ॾिनी मौला खुदा कबूल करे तव्हांजी अज़ादारी खुदा कबूल करे हाल न के साथ दुआ भी कंदा हलो त अल्लाह मरहुमीन जन ला मजलिस थी जा गुनाह माफ करे ॿियो दफ़ा मौला फरमाइंदा अल्लाह अकबर हसन मौला फरमायो भेण बाबे जो लहजो याद करे वठ क्योंकि कदीमी अज़ादार वेठा हो ज़ैनब आलिया फरमाए थी हसन बाबे जा लहजा पुट याद कंदा न मूंखे छो था दस्यो मौला फरमाइंदा भेण लहजो याद कर मता हिन कूफे में अली जे लहजे में खुतबा ॾियण मता कूफो हुजे खुतबा ॾियणा पवनि रोइण वारा मौला टियों दफ़ो फरमायो अल्लाह अकबर अली जूं न्याणियूं चवंदियूं या अल्लाह बाबे ॾे ख़ैर कजो रोइण वारा चौथों दफ़ो फरमायनि अल्लाह अकबर जीअं लफ़्ज़ ख़तम थिया माउन पंहिंजा सुतल पुट उथारिया बार पुछंदा अम्मा अञा रात छो उथारियो अथई मां फरमाईंदियूं छॾियो बिस्तरनि खे डोड़ंदा मस्जिद कूफा वञो ईअं थो लॻे अॼु अलीअ जी आख़िरी अल्लाह कबूल करे मौला कबूल करे माउन पंहिंजा सुतल पुट उथारिया बच्चा चवंदा अम्मा अञा छो उथारियो अथई मां चवंदियूं अॼु अलीअ जो अंदाज़ ईअं लॻे थो अॼु अलीअ जी आख़िरी मौला आज़ाओ ॾिनी अली जो अज़ादार न त ॿधी चवां थो बेनमाज़ी न रहिजा मौला पहिरीं रकात में आया सजदे में आया तस्बीह पढ़ी तन सुभान रब्बियल आला व बिहम्दिही जंहिंजी अख में वज़ू न थियो आहे तस्बीह ख़तम थी अल्लाह जी लानत हुजे इब्ने मुलजम ज़हर आलोदा तलवार खणी दौड़ियो आहे जीअं मौला पेशानी मथे पियो हाणे हिन ईअं वार कयो आहे बशक रास हो जुमला मिलंदा जीअं वार कईं अलीअ जो सर ईअं खुलियो जीअं रहल में क़ुरान खुली मस्जिद कूफा जूं दीवारियूं हलियो आवाज़ आयो कूफे वारो जागो अॼु यतीमनि जो पीउ कुसी वियो अल्लाह कबूल फरमाए अल्लाह न करे का धीअ पीउ जे ज़ख्मी थियण जो ॿुधे आज़मायो तव्हां जेकॾहिं धीअ खे ख़बर पवे बाबो ज़ख्मी आहे जुती न पाईंदी बाहूं ॿधी चवंदी ज़िंदा पीउ मिलायो रोइण वारा जीअं वार कईं बनाओ द जिब्राइल अला क़द क़ुतिल अमीरुल मोमिनीन हर हिकु ॿुधो पर जीअं इहो सॼो ज़ैनब ॿुधो ओ मातमी जवानो ईअं मुसलत उथी लत वाला खदिया मुंहं ते मातम कंदी न हसन ॾे आई आहे न हुसैन ॾे आई आहे रोईंदी रोईंदी ओॾे आई जिथे मुसले ते अब्बास वेठो सॾे चवे थी गाज़ी वञे बाबो ज़ख्मी थई अल्लाह कबूल करे।